अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 3 सेप्टेम्बर 2025 अंगारे जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। सीनियर सहाफ़ी एंकर पर्सन इम्तियाज़ मीर जो पोस्टमार्टम। जिस्म मां हिकु रहियल गोली निकिती। ऑपरेशन दौरान रहियल गोली लियाकत अस्पताल जी ग़फ़लत करार। इम्तियाज़ मीर जे क़त्ल ख़िलाफ़ सिंध में कलम धणियुनि जा एहतिजाजी मुज़ाहिरा। डॉक्टर शाहनवाज़ कुंभर क़त्ल केस जा 4 जवाबदार इश्तिहारी करार। सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे सॾ ते सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा। 6 अक्टूबर ते बिलावल हाउस अॻियां धरणो हंयो वेंदो। अवामी वर्कर्स पार्टी पारां 11 अक्टूबर ते सिंध जे मसइलनि बाबति कठ कोठाइण जो ऐलान। अवामी तहरीक खे बि दावत ॾिनी वई। तालीम वारे वज़ीर सां आसा अॻवाननि जी मुलाक़ात। फ़नकारनि वारे मामले ते ॻाल्हियूं। वफ़द ॿीहर फ़नकारनि वटि पहुतो। ॻाल्हियुनि बाद एहतिजाज ख़तमु। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। नामियारे सहाफ़ी एंकर पर्सन इम्तियाज़ मीर जी पोस्टमार्टम रिपोर्ट दौरान डॉक्टरनि जी ग़फ़लत सबबि हिकु रहियल गोली कढी वई। जॾहिं लियाकत अस्पताल तमामु गोलियूं ऑपरेशन ज़रिए कढी वारसनि खे कामयाबु ऑपरेशन जूं मुबारकूं ॾिनियूं हुयूं। सुवालु इहो आहे त पोइ हिकु गोली जिस्म में कीअं रहियल हुई। जनाह अस्पताल जे सर्जन गोली रहण वारो मामिरो लियाकत अस्पताल जी ग़फ़लत करार ॾेई छॾियो आहे। ॿिए तरफ़ सीनियर सहाफ़ी इम्तियाज़ मीर जूं आख़िरी रस्मूं मलीर में अदा करण बाद मक़ामी क़ब्रिस्तान में तदफ़ीन कई वई। सियासी समाजी अॻवाननि सहाफ़ियुनि वॾे अंग में शिरकत कई। इम्तियाज़ मीर जे क़त्ल ख़िलाफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। सीनियर सहाफ़ी इम्तियाज़ मीर जे क़त्ल वारे वाक़े ख़िलाफ़ HUG पारां दादू जे कलम धणियुनि हथनि में प्ले कार्ड खणी दादू कचहरी रोड खां एहतिजाजी रैली कढी दादू प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो। उन मौक़े ते HUG जे सीनियर नाइब सदर वली मोहम्मद लुंड, गुलण भंड, निज़ाम शेख, रिज़वान मगी, सरवर जलाल सोलंगी, राजा कोरिजो, दानिश ख़ुश्क, कुर्बान मेमण, आसिफ़ पहवर ऐं ॿियनि चयो त सिंध में काफ़ी अरसे खां सहाफ़ियुनि खे ॻोल्हे क़त्ल कयो पियो वञे। सिंध हुकूमत ऐं सिंध पुलिस अघोर निंड सुतल आहे। सिंध जे अंदरि नाइंसाफ़ियुनि जो राॼु आहे। सीनियर एंकर पर्सन सहाफ़ी इम्तियाज़ मीर जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ जैकमाबाद में डिस्ट्रिक्ट यूनियन ऑफ जर्नलिस्ट प्रेस क्लब जैकमाबाद जे सॾ ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। जॾहिं त उन मौक़े ते हैदर मंगसी, मुस्तफ़ा अली ख़ान, सैद मज़हर अली शाह, मोहम्मद नवाज़ सोलंगी ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त कराची में बेरहम हथियारबंदनि सीनियर सहाफ़ी एंकर पर्सन इम्तियाज़ मीर खे गोलियूं हणी क़त्ल कयो, जंहिंजी सख़्त लफ़्ज़नि में मज़मत करियूं था। हुननि मुतालबो कयो त क़ातिलनि खे फ़ौरी तौरु गिरफ़्तार करे क़ानून जे कटहरे में आंदो वञे। डॉक्टर शाहनवाज़ क़त्ल केस में मीरपुर जी अदालत अॻूणे DIG समेत 4 जवाबदारनि जूं मिल्कियतूं ज़ब्त करण जो हुकुम ॾिनो आहे। जॾहिं त डॉक्टर शाहनवाज़ कुंभर क़त्ल केस में अॻूणे SSP चौधरी असद खे इश्तिहारी करार ॾिनो वियो आहे। दहशतगर्दी टोड़ अदालत में ॿुधणीअ दौरान ज़मानत आज़ाद 12 ॼणा पीर उमर जान सरहदी, अॻूणो SSP उमरकोट आसिफ़ रज़ा ऐं ॿिया पेश थिया। CIA जो गिरफ़्तार अॻूणो सब इंस्पेक्टर हिदायतुल्लाह नारे जो सिपाही नादर, ग़ुलाम कादर, फरमान, अताउल्ला ऐं अलह जोड़ियो बि अदालत आॾो पेश।
अदालत लाॻीतो पेश न थियण ते SSP मीरपुर ख़ासि चौधरी असद अली खे इश्तिहारी ॾोहारी करार ॾेई छॾियो, जॾहिं त गिरफ़्तारी जा वारंट पिणु जारी कया विया आहिनि। अदालत इश्तिहारी करार ॾिनल जवाबदार अॻूणे DIG जावेद जसकाणी, लखमीर अब्दुल सत्तार समें ऐं मोहम्मद सिद्दीक़ जूं मिल्कियतूं बि ज़ब्त करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। ज्वाइनिंग न मिलण ख़िलाफ़ मुसलसल एहतिजाज कंदड़ फ़नकारनि खां काल्ह एहतिजाज ख़तमु करायो वियो। आसा जे अॻुवाणनि नामियारनि फ़नकारनि शहनीला अली, वहीद हकड़ो ऐं ॿियनि तालीम वारे सूबाई वज़ीर सरदार शाह सां मुलाक़ात कई। फ़नकारनि वारे मामले ते ॻाल्हियूं कयूं वियूं। सरदार शाह चयो त फ़नकारनि पारां अदालत में दरख़्वास्त दाख़िल कई वञे, असां जंहिं ते को बि एतिराज़ दाख़िल न कराईंदासीं। जॾहिं त उहो साॻियो वफ़द फ़नकारनि वटि पिणु पहुतो, फ़नकारनि उन मौक़े ते चयो त सरदार शाह असांजूं ॻाल्हियूं ॿुधण लाइ तयारु ई न आहे। हुननि चयो त अॻु में बि असां सां धोखो कयो वियो आहे, असीं कंहिं बि सूरत में एहतिजाज ख़तमु न कंदासीं। जंहिं ते शहनीला अलीअ जो चवणु हो त न्याणियूं मेड़ थी अचण ते खून बि माफ़ कया वेंदा आहिनि। मूंखे उमेदु आहे त एहतिजाज ज़रूरु ख़तमु थींदो। ऐं पोइ फ़नकारनि एहतिजाज ख़तमु करण जो ऐलान करे छॾियो। फ़नकारनि पारां अदालत में दरख़्वास्त दाख़िल कराई वेंदी। यादि रहे त ॻाल्हियुनि लाइ आयल वफ़द में शामिल फ़नकारनि जो चवणु हो त MQM अॻु में ई दरख़्वास्त खां हथ खणी चुकी आहे ऐं सिंध सरकार पारां बि को एतिराज़ दाख़िल न करायो वेंदो। माड़ी गैस इंतिज़ामिया ख़िलाफ़ शागिर्दनि जो एहतिजाज जारी आहे, जॾहिं त शागिर्दनि खे मुसलसल हिरास सां कयो पियो वञे। काल्ह बि माड़ी गैस पेट्रोलियम कंपनी इंतिज़ामिया ख़िलाफ़ शागिर्दनि एहतिजाजी मुज़ाहिरो जारी रखियो। जॾहिं त हिकु ॾींहुं अॻु पेश आयल वाक़े ख़िलाफ़ पिणु मीरपुर माथेले में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सियासी समाजी अॻुवाननि एहतिजाजी मुज़ाहिरो करे माड़ी गैस इंतिज़ामिया ख़िलाफ़ क़दम खणण जो मुतालबो कयो। ॿिए पासे माड़ी गैस पेट्रोलियम कंपनी इंतिज़ामिया शागिर्दनि जे वारसनि खे हिरासां करण लाइ कमदारी वारो कमु करण में रुधल आहे। पुलिस अटालन ॻोठ अलीबख्श महर ते पिणु चढ़ाई कई, ख़ौफ़ हिरास पखिड़ियो वियो। जबरी तौर मज़हब तब्दील करायल पूजा मेघवाड़ मीरपुर ख़ासि जी अदालत में पेशी जे दौरान माउ पीउ खे ॾिसंदे डोड़ी वञी गले मिली। जज़्बाती मंज़र पैदा थी वियो। जॾहिं त अगवा में मुलविस शहर बिरादरी जे जवाबदारनि पारां कोर्ट जे अहाते अंदरि पूजा मेघवाड़ संस पीउ ऐं भाउ ते तशदुद पिणु कयो वियो। जॾहिं त झेड़े में मुलविस जवाबदारनि खे पुलिस गिरफ़्तार करे वरितो। सिंध एम्प्लॉइज़ जे सॾ ते सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया, जॾहिं त रैलियूं पिणु कढियूं वियूं। सिंध एम्प्लॉइज़ अलायंस मर्कज़ जे सॾ ते लॉर्ड म्यूज़ियम, DC ऑफिस बदीन अॻियां आल एम्प्लॉइज़ बदीन जे अॻुवाण अली नवाज़ समो, सलीम मेमण, नूर अहमद राहिमो, काशिफ़ कादर मेमण ऐं ॿिनि जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। टंडे मोहम्मद ख़ान में पिणु समेत सरकारी मुलाज़िमनि सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे तरफ़ां शहर जे अलफ़ता चौक खां ग़ुलाम मोहम्मद छलगरी, सारंग शाह ऐं ॿिनि जी अॻुवाणी में एहतिजाजी रैली कढी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई। ज़िले कशमोर जे सभिनी सूबाई खातनि जे मुलाज़िमनि पंहिंजे ऑफिसनि खे ताला हणी मैन प्राइमरी स्कूल कंदकोट खां एहतिजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो, जॾहिं त इस्लाम कोट में पिणु एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी जयदेव ऐं ॿिया करे रहिया हुआ। इस्लाम कोट प्रेस क्लब अॻियां चइनि कलाकनि ताईं अलामती बुख हड़ताल कई वई। भिट शाह में पिणु सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे सॾ ते मुख़्तलिफ़ स्कूलनि जे उस्तादनि पारां मुतालबनि जी मञता लाइ भिट शाह बॉयज़ हाई स्कूल खां भिट शाह प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली कढी सख़्त नारेबाज़ी कई वई। सखर में सिंध एम्प्लॉइज़ एसोसिएशन सखर प्रेस क्लब ॿाहिरां वॾे पैमाने ते एहतिजाजी धरणो हणी बुख हड़ताल कई वई। हाला में पिणु सिंध एम्प्लॉइज़ एसोसिएशन पारां एहतिजाज कयो वियो,
जंहिंजी अॻुवाणी शकील अकबर शाह, अयाज़ लगारी, शाहिद लगारी ऐं ॿिया करे रहिया हुआ। जॾहिं त मेहड़ में पिणु स्कूलनि जी तालाबंदी करे एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सिंध जे तालीम वारे वज़ीर ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी पिणु कई वई। टंडे अलाहियार में मेहार ख़ासखेली, मोहम्मद ख़ान जरवार, साबिर बोज़दार ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। तालका इस्पताल जी OPD पिणु बंदि रही। सागड़ में पिणु एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी मीर हसन मरी, हाजी नाज़िर हुसैन ऐं ॿिया करे रहिया हुआ। शाहपुर चाकर में पिणु सिंध एम्प्लाइज़ जे मरकज़ी सदर हाजी अशरफ ख़ासखेली एहतिजाज में शिरकत कई। शाहपुर चाकर खां थी सागड़ में पिणु पहुतो, जिते संदसि शानदार इस्तक़बाल कयो वियो। हैदराबाद में पिणु एहतिजाज जो सिलसिलो जारी रखियो वियो। हैदराबाद प्रेस क्लब अॻियां समय मुलाज़िमनि एहतिजाजी मुज़ाहिरो करे अलामती बुख हड़ताल कई। बुख हड़ताली कैंप ते मुख़्तलिफ़ अॻुवाणनि शिरकत कई। कैंप खे अलायंस अॻुवाणनि अशरफ बोज़ाई, एजाज़ काका, महमूद ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। मटियारी में पिणु इदारनि जी तालाबंदी करे प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी आचर ख़ासखेली, गुल मोहम्मद ऐं ॿिया करे रहिया हुआ। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाज जो सिलसिलो जारी रखियो वियो। सिंध तरक़ी पसंद स्टूडेंट्स फेडरेशन ज़िले सिंध यूनिवर्सिटी जो इजलास सताफ़ मरकज़ी डिप्टी ऑर्गेनाइज़र कामरेड इरफान बिरोही जी सदारत में थी गुज़रियो। इजलास में सरमद नूहानी, कामरान अली ज़हूर चन्ना, हमराज़ शाह, सबूर समो, अली हैदर नूहानी ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। सताफ़ ज़िले सिंध यूनिवर्सिटीअ लाइ बाडी मुक़ररु कई वई। सरमद नूहानी सदर चूंडियो वियो। सीनियर नाइब सदर तौरु अली हैदर कामयाबु थियो। सबूर समो नाइब सदर, अली ज़हूर चन्ना जनरल सेक्रेटरी, हमराज़ शाह जॉइंट सेक्रेटरी, मसरूर सोलंगी मालियात सेक्रेटरी ऐं तुराब रिंद खे प्रेस सेक्रेटरी मुक़ररु कयो वियो। उन मौक़े ते अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त शागिर्दनि जो सिंध जी क़ौमी जदोजहद में अहम किरदारु रहियो आहे। सताफ़ सिंध जे तालीमी इदारनि में सियासी सरगर्मियुनि सां गॾु तालीमी सरगर्मियूं करे सिंध खे हिकु बहितर मुस्तक़बिल ॾियण जे लाइ कोशिशूं जारी रखंदी। अवामी वर्कर्स पार्टी पारां 11 अक्टूबर ते हैदराबाद में कठ कोठायो वेंदो। अवामी वर्कर्स पार्टी जे सेक्रेटरी जनरल बख्शल थलो पार्टी वफ़द समेत अवामी तहरीक जी मरकज़ी आफ़ीस पहुची अॻुवाणनि सां मुलाक़ातूं कयूं। उन मौक़े ते बख्शल थले अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी ऐं ॿियनि अॻुवाणनि खे कठ में शिरकत जी दावत ॾिनी। मुलाक़ात दौरान ॿिन्ही पार्टियुनि जे अॻुवाणनि विच में सिंध ऐं मुल्क जी सियासी सूरतहाल ते ख़्यालनि जी ॾे वठ पिणु थी। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी चयो त इरसा खे ख़तमु करे वफ़ाक़ी अथॉरिटी ठाहिण वारो वफ़ाक़ी सरकार जो ऐलान आइन ऐं क़ानून जी खुलियल भञकड़ी आहे। हुन चयो त वफ़ाक़ी सरकार अवाम दुश्मन क़ानून साज़ी ज़रिए मुल्क में ॿीहर वन यूनिट मढ़ण जी कोशिशि करे रही आहे। वसंत थरी वधीक चयो त नेशनल रिवर अथॉरिटी जे क़याम जी कोशिशि अयूब ख़ान जे अमरीती असूलनि जे वर्जाव जे बराबरि आहे। पीपल्स पार्टी इक़्तिदार जी लालच में 18 आइनी तरमीम खे अमली तौरु ख़तमु कराए छॾियो आहे, जंहिं सबबि उहा हाणे सिर्फ़ु कागज़नि ताईं महदूदु आहे, जॾहिं त मुल्क जो निज़ाम अयूबी अमरीती असूलनि ते हली रहियो आहे। हुन चयो त वफ़ाक़ी हुकूमत कारपोरेट फार्मिंग ज़रिए समूरे मुल्क में कब्ज़ागिरी करे रही आहे। मज़लूम क़ौमनि जे ज़मीननि ऐं वसीलनि ते धाड़ा हया पिया वञनि। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे अवामी वर्कर्स पार्टी जे सेक्रेटरी जनरल बख्शल थले चयो त मिनरल एंड माइंस एक्ट वसीलनि ते कब्ज़े जी वॾी साज़िश आहे। हुन वधीक चयो त पीका एक्ट वसीले मीडिया खे पाबंद ऐं क़ैद कयो वियो आहे, जॾहिं त SIFC ज़रिए मुल्क मथां अमली तौरु हिकु नओं अमरीती ढांचो मढ़ियो वियो आहे। मुलाक़ात में अवामी तहरीक जे मरकज़ी सीनियर नायब सदर नूर अहमद कात्यार, मरकज़ी अॻुवाण अब्दुल कादिर रांटो, काशिफ़ मल्लाह, नूर नबी पलीजो ऐं अवामी वर्कर्स पार्टी सिंध जो सदर ज़िया भट्टी, नायब सदर बादल मलिक ऐं अदीब रथड़ पिणु मौजूदु हुआ।
हैदराबाद में हिल्टन विंग्स ऑफ इनोवेशन पारां लतीफ़ाबाद हैदराबाद में छोकिरियुनि जी हौसला अफ़ज़ाई लाइ सालियानी अवार्ड तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंमें क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पली जे ख़ासि महिमान तौरु शिरकत कई। बहितरीन कारकर्दगी ते डॉक्टर ज़रताब महमूद कातियार, डॉक्टर ऑफ फार्मेसी ज़रका अलहवरायो कातियार समेत सिंध जे 50 नियाणियुनि खे एवार्ड ॾिना विया। उन मौक़े ते एवार्ड खे ख़िताब कंदे क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह ऐं नामियारे क़ानूनदान अयाज़ लतीफ़ पली जे चयो त तालीम सां ई मुआशिरे में सुजाॻी अचे थी। आउं सिंध जे नियाणियुनि ऐं नौजवाननि खे अपील थो करियां त टिकटॉक ऐं सोशल मीडिया ग़ैर मयारी सरगर्मियुनि ते वक़्तु ज़ाया करण बजाए इल्मु हासिलु कनि, छो त इल्म ई बेदारी जो ज़रियो आहे। अयाज़ लतीफ़ पली जे चयो त हिकिड़े क़ाबिल नौजवान हिकिड़ी बासलाहियत नियाणी खां जॾहिं संस रोज़गार जो हक़ खसियो था, उन जी महिनत ऐं मेरिट जो सौदो कयो था, त उहो सिर्फ़ु उन हिकु फ़र्द न सॼे ख़ानदान जे मुस्तक़बिल जो क़त्लु आहे। अयाज़ लतीफ़ पली जे चयो त नौजवान इल्म ऐं मेरिट सां सिंध जो वाॻो संभालीनि। सिंध जा नौजवान एकेडमिक पढ़ाई सां गॾु अदब पढ़नि, तारीख़ पढ़नि, शाइरी पढ़नि, साइंस पढ़नि, उन सां असीं दुनिया में मथां ई ज़िंदगी गुज़ारींदासीं। पाण खे धरती, समाज ऐं दुनिया सां जोड़ीनि था। जेकॾहिं ॿोली न हूंदी, कल्चर न हूंदो, अदब न हूंदो, मौसीक़ी न हूंदी, त उहे अंदरां ख़ाली हूंदा, खोखला हूंदा। अयाज़ लतीफ़ पली जे वधीक चयो त नौजवान सिंध जो मुस्तक़बिल आहिनि। आर्टिफिशियल इंटेलिजेंस, साइंस, मैथ्स ऐं ॿियनि इल्म जे ज़रियनि वसीले सिंध खे बचाइनि। अयाज़ लतीफ़ पली जे जो वधीक चवणु हो त सिंध जा शागिर्द पढ़णु चाहिनि था, पर उन्हनि लाइ मयारी लाइब्रेरियूं न आहिनि। जेके लाइब्रेरियूं मौजूदु आहिनि, उन्हनि में शागिर्दनि जे वेहण जी गुंजाइश नाहे। तक़रीब में मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां आयल समाजी अॻुवाणनि, उस्तादनि ऐं शागिर्दनि वॾे तइदाद में शिरकत कई। एवार्ड हासिलु कंदड़ नियाणियुनि खे भरपूर दाद ॾिनो वियो। SUP UC मोल्हण टाउन मिठियाणी म्यूनिसिपल तालके नौशहर फ़िरोज़ जो इजलास मरकज़ी जनरल सेक्रेटरी जगदेश आहूजा जी सदारत में थी गुज़रियो। इजलास में मरकज़ी जॉइंट सेक्रेटरी हजरा, मरकज़ी इलेक्शन कमेटी मेंबर मुजीब माछी, डिविज़नल सदर जाम असलम कोरीजे, डिविज़नल सेक्रेटरी जलाल ख़ान टांवरी, ज़िले सदर कामरेड रज़ा मोहम्मद बीहण, ज़िले सेक्रेटरी ज़ीशान अली विस्तड़ो ऐं ॿियनि अॻुवाणनि वर्करनि शिरकत कई। इजलास में UC मोल्हण टाउन मिठियाणी म्यूनिसिपल नौशहर फ़िरोज़ ऐं तालके नौशहर फ़िरोज़ ते इलेक्शन थी गुज़री। UC मोल्हण ते सदर जे उहिदे ते फ़क़ीर मंद विस्तड़ो ऐं सेक्रेटरी जे उहिदे ते अब्दुर्रज़ाक़ चन्ना चूंडिजी विया। टाउन मिठियाणी ते अब्दुर्रज़ाक़ सोलंगी खे ऑर्गेनाइज़र मुक़ररु कयो वियो। म्यूनिसिपल नौशहर फ़िरोज़ ते सदर जे उहिदे ते महर अली विस्तड़ो ऐं सेक्रेटरी जे उहिदे ते ख़ादम हुसैन सियाल चूंडिया विया। तालके नौशहर फ़िरोज़ ते सदर जे उहिदे ते फ़रमान नवल ऐं सेक्रेटरी जे उहिदे ते फ़याज़ शेख चूंडिया विया। कोटड़ी में बिजली जी अणआइलानियल लोड शेडिंग ऐं SDO जे अढंगे रवैये ख़िलाफ़ SUP पारां एक्शन ऑफिस अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते सख़्तु नारेबाज़ी कंदे मुतालबो कयो वियो त फौरी तौर ते लोड शेडिंग ख़तमु कई वञे। मेहड़ में सिंध यूनाइटेड पार्टी तालके मेहड़ जे सदर हबीब हुज़ूर जी अॻुवाणी में SUP ज़िले सदर सिकंदर सोढर, शहरी इतिहाद जे अॻुवाण न्याज़ बुरड़ो ऐं ॿियनि मथां केस दाख़िल करण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे केस ख़तमु करण जो मुतालबो कयो वियो। सिंधियन नेशनल कांग्रेस कराची डिवीज़न पारां कुझु ॾींहं अॻु मेमण ॻोठ में बेदर्दी सां क़त्ल कयल 3 खदड़नि फ़क़ीरनि जे क़त्ल वारे वाक़े ख़िलाफ़ ऐं बदअमनी ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे सिंधियन नेशनल कांग्रेस जे मरकज़ी चीफ ऑर्गेनाइज़र सारंग जोए, मरकज़ी ऑर्गेनाइज़र सोणी जोयो, चीफ ऑर्गेनाइज़र डिविज़नल चीफ ऑर्गेनाइज़र असद आज़ाद, डिप्टी चीफ ऑर्गेनाइज़र गनी आजिज़, लतीफ़ मेमण ऐं ॿियनि एहतिजाजी मुज़ाहिरे जी अॻुवाणी कई। जॾहिं त ज़ाहिरिश सुमरो, कामी चौधरी, एडवोकेट निशा ऐं वॉइस फॉर मिसिंग पर्सन्स ऑफ सिंध जी अॻुवाण सोरठ लोहार पिणु शिरकत कई। अॻुवाणनि ॻाल्हाईंदे चयो त खदड़नि फ़क़ीरनि खे मुसलसल निशानो बणायो पियो वञे, जेको क़ाबिल मज़मत अमल आहे। हुननि मुतालबो कयो त फौरी तौर ते जवाबदारनि खे गिरफ़्तार करे सख़्तु सज़ाऊं ॾिनियूं वञनि।
एहतजाजी मुज़ाहिरे में ह्यूमन राइट्स कमीशन जे नुमाइंदे सईद बलोच, एडवोकेट उमार दाए, एडवोकेट आगा जलील, एडवोकेट हुमा अब्बासी ऐं ॿियनि पिणु शिरकत कई। जामशोरे में बदअमनीअ जी बाहि ॿरियल आहे। समाजी बुरायूं पिणु उरूज ते आहिनि। बदअमनी ऐं समाजी बुरायुनि ख़िलाफ़ डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन तरफ़ां अदालती वहिंवार जो बाइकाट कयो वियो, जॾहिं त उन मौक़े ते वकील अॻवाननि फ़हीम उनड़, वाजिद ख़ासखेली ऐं ॿियनि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त असांजे ज़िले अंदरि एसएसपीअ जी नाअहली आहे जो हर तरफ़ बदअमनी जी बाहि भड़कियल आहे। एतिरे क़दुरु जो असां शहरी घरनि ताईं महदूद थी विया आहियूं। हर शहरी बदअमनी जो शिकार थियो आहे। बार अॻवाननि IG सिंध, DIG हैदराबाद खे हिकु हफ़्ते जो चिताव ॾींदे चयो आहे त हिकु हफ़्ते अंदरि ज़िले अंदरि बदअमनी खे बुजो ॾेई फुरियल लुटियल शहरियुनि खे फुर थियल चोरी थियल सामान वापसि ॾियारियो वञे। ॿी सूरत में एहतजाजी तहरीक हलाई वेंदी। सिंध जे समूरियुनि यूनिवर्सिटियुनि में तदरीसी अमल जो टोकन बाइकाट करे उस्तादनि एहतजाजी मुज़ाहिरा कया। फापवासा सिंध चैप्टर ऐं सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जी हिमायत में सिंध जे समूरियुनि सरकारी यूनिवर्सिटियुनि में तदरीसी अमल जो जुज़वी बाइकाट कयो वियो, जंहिं दौरान उस्तादनि वॾे अंग में एहतजाजी मुज़ाहिरा कया। जॾहिं त एहतजाज कंदड़नि मुतालबो कयो त पेंशन कट ऑफ ख़तमु कयो वञे, सभिनी मुलाज़िमनि खे डिस्पेरिटी अलाउंस फ़राहम कयो वञे, ग्रुप इंश्योरेंस जी रक़म रिटायरमेंट वक़्तु जारी कई वञे, फ़ौत थियल मुलाज़िमनि लाइ भर्ती कोटा बहाल कयो वञे, 25% टैक्स रिबेट बहाल कयो वञे। अॻवाननि ख़िताब कंदे चयो त इहे मसइला ॿियनि सरकारी मुलाज़िमनि सां गॾु यूनिवर्सिटी जे उस्तादनि खे बि सख़्तु मुतासिर करे रहिया आहिनि। फापवासा सिंध चैप्टर जे सेक्रेटरी डॉक्टर शाह मुराद चांडियो ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त फापवासा सिंध चैप्टर ऐलान करे थो त हूअ जाइज़ मुतालबनि जी मुकमिल हिमायत कंदो ऐं बुख हड़ताल में बि भरपूर शिरकत कंदो। गॾियल क़ौमनि जे सेक्रेटरी जनरल जे नाइब तर्जमान चयो आहे त जनरल असेंबली जे इजलास लाइ पाकिस्तानी वफ़द में शामिल शमा जुणेजो ऑफिशियल बेज पाकिस्तान जे मुस्तक़िल मिशन जी दरख़्वास्त वसूल कयो हो। सुवाल जे जवाब में अक़वाम मुतहदा जे सेक्रेटरी जनरल जे नाइब तर्जमान फरहान हक़ जो चवणु हो त शमा जुणेजो पाकिस्तान जे मुस्तक़िल मिशन जी दरख़्वास्त गॾियल क़ौमनि जे वफ़द जो ऑफिशियल बेज वसूल कयो हो। जेसिताईं सलामती काउंसिल जे चैम्बर में सिटिंग अरेंजमेंट जी ॻाल्हि आहे त उहो सुवालु पाकिस्तानी इख़्तियारनि लाइ आहे, छो त हिन हवाले सां असांजो को किरदारु नाहे। 24 सेप्टेम्बर ते जॾहिं गॾियल क़ौमनि जे सलामती काउंसिल में पाकिस्तान जे बचाव वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ़ मसनूई ज़हानत ऐं आलमी सलामती लाइ ख़तरनि बाबति ॻाल्हाए रहिया हुआ, तॾहिं उन्हनि जी पोईं निशिस्त ते अहिड़ी शख़्सियत मौजूदु हुई जेका न त गॾियल क़ौमनि में पाकिस्तान जी मुस्तक़िल मिशन जी मेंबर हुई, न ई का चूंडियल उहिदेदार। गॾियल क़ौमनि जे इजलास में शमा जुणेजो जी मौजूदगी सबबि इस्लामाबाद में सिफ़ारती तकरार पैदा थी वियो ऐं अञा ताईं उहो मामलो हल न थी सघियो आहे त उहो कीअं जनरल असेंबली जे इजलास लाइ पाकिस्तानी वफ़द में शामिलु थी। सोशल मीडिया ते जिते कुझु हल्का हुनजो दिफ़ा करे रहिया आहिनि, उते केतिरा ई माण्हू इहो सुवालु पुछी रहिया आहिनि त अहिड़ी शख़्सियत खे पाकिस्तानी वफ़द जो हिसो छो बणायो वियो, जेका माज़ी में पाकिस्तान खे इसराइल खे तस्लीम करण जो मुतालबो करे चुकी आहे। गॾियल क़ौमनि में पाकिस्तान जे अॻूणे मुस्तक़िल मंदोब ऐं सिफ़ारतकार मुनीर अकरम जो चवणु आहे त जनरल असेंबली में जेको बि वफ़द वेंदो आहे उनजी मुकमिल फ़हिरिस्त तयारु थींदी आहे, जेका परॾेही खातो ठाहींदो आहे। हुन ॿुधायो त उनखां पोइ उहा फ़हिरिस्त समरी जी सूरत में वज़ीर अज़म ॾांहुं वेंदी आहे, जेको वफ़द में शामिल माण्हुनि जे नालनि जी मंज़ूरी ॾींदो आहे। वज़ीर अज़म जी मंज़ूरी खां पोइ परॾेही खातो उहा फ़हिरिस्त गॾियल क़ौमनि ॾांहुं मोकिलींदो आहे। तंहिंखां पोइ अक़वाम मुतहदा उन्हनि माण्हुनि जे नालनि सां पासिस जारी कंदो आहे। मुनीर अकरम ॿुधायो त जेसिताईं सलामती काउंसिल जो सुवालु आहे त उते बि साॻियो तरीक़ेकार इख़्तियार कयो वेंदो आहे। वज़ीर अज़म या वज़ीर ख़ारिजा सां जेकॾहिं को महिमान ईंदो आहे त उन लाइ बि ख़त लिखियो वेंदो आहे। हुन चयो त जनरल असेंबली जे इजलास दौरान केतिरा ई माण्हू इजलास ॾिसण जा ख़्वाहिशमंद हूंदा आहिनि ऐं उन्हनि खे विज़िटर पासूं जारी कयूं वेंदियूं आहिनि, जेके महिमान जी गैलरी में वेंदा आहिनि। हुन वधीक चयो त असांजे माण्हुनि जो मिज़ाज आहे त हू किथे बि
घिड़ी वेही वञनि था ऐं पोइ उन्हनि खे रोकणु ॾुखियो थी पवे थो। पाकिस्तान जे हिकु अॻूणे सफ़ीर नालो ज़ाहिर न करण ते ॿुधायो त जॾहिं बि को वफ़द गॾियल क़ौमुनि में अचे थो त उन बाबति इस्लामाबाद में परॾेही खातो पंहिंजे मिशन खे हिदायत करे थो त ही माण्हू ऑफिशियल वफ़द जो हिसो आहिनि ऐं उन्हनि खे समूरियूं सहूलियतूं ॾिनियूं वञनि। उनखां पोइ मिशन गॾियल क़ौमुनि जे प्रोटोकॉल ऑफिस सां राब्तो करे थो ऐं इतला ॾिए थो त असांजा फलाणा माण्हू अची रहिया आहिनि, उन लाइ पासूं जारी कयूं वञनि ऐं उन्हनि खे रसाई ॾिनी वञे। सिक्योरिटी खे बि आगाह कयो वञे। शमा जुणेजो जी मौजूदगी वारे तकरार ते अॻूणे सफ़ीर चयो त जेकॾहिं हू ऑफिशियल वफ़द जो हिसो न हुई त उनजो उते मौजूदु हुजणु हैरान कंदड़ ॻाल्हि आहे ऐं उन बाबति का बि वाज़िह वज़ाहत न मिलणु शकी आहे। रिटायर्ड सफ़ीर जो ख़्यालु आहे त मुमकिन आहे त कंहिं ज़ुबानी हिदायत कई हुजे त उन्हनि खे शामिलु कयो वञे ऐं उन जा पास वग़ैरह ठाराए छॾिया वञनि, जेको ग़ैर मामूली आहे। हुन वधीक चयो त जनरल असेंबली ऐं उन दौरान सलामती काउंसिल जे इजलास में सख़्तु सिक्योरिटी इंतज़ाम थींदा आहिनि, छो त अक्सर करे उते केतिरनि मुल्कनि जा सरबराह शिरकत कंदा आहिनि। को बि नालो जेको परॾेही खाते जी फ़हिरिस्त में न हुजे उन लाइ पास ठहिराइणु ॾाढी मुश्किल हूंदी आहे। हुन चयो त गॾियल क़ौमुनि में पाकिस्तान जो मुस्तक़िल मिशन ई उहो कमु कंदो आहे त हू प्रोटोकॉल ऑफिस जे ज़रिए पास ठहिराए। शायदि मिशन खे कंहिं तरफ़ां हिदायत ॾिनी वई हुजे त मज़कूरा शख़्स जो पास ठहिरायो। गॾियल क़ौमुनि में पाकिस्तान जे मुस्तक़िल मिशन खे ईमेल ज़रिए राब्तो कयो वियो। उन मामले ते उनजो मौक़िफ़ ॼाणण जी कोशिशि कई वई पर उन्हनि सां को बि राब्तो न थी सघियो, न वरी उन्हनि जो को जवाबु मिली सघियो। सिजावर ज़िलो क़ाइमु थियण खे 12 साल गुज़री विया पर ज़िले जो आवाम सिहत जे सहूलियतुनि खां महरूम। ज़िले जे हेडक्वार्टर में सरकारी इस्पताल खे नाले मात्र सिविल इस्पताल जो दर्जो ॾिनो वियो। सिहत जे सहूलियतुनि जी अणहूंद सबबि सिंध जे इंतिहाई पुठिते पियल हिन ज़िले जो आवाम सख़्तु परेशानियुनि ऐं तकलीफ़ुनि जो शिकार आहे। सिजावर ज़िले मां हिकु सूबाई वज़ीर, हिकु MNA, 3 MPs हुअण बावजूदि आवाम खे सिहत जूं सहूलियतूं ॾियारण में बुरी तरह नाकाम थी विया आहिनि। इस्पताल में अक्सर डॉक्टरनि जी खोट रहे थी। मौजूदा सूरतहाल इहा आहे त इस्पताल में अखियुनि, ॾंदनि, चमड़े, नक, कन, गले, बेहोशी ऐं दिलि जा डॉक्टर मौजूदु ई न आहिनि। उन्हनि मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते सहूलियतूं ॾियण लाइ क़दम खंया वञनि। राणीपुर मां गुम थियल नौजवान जो पतो न पियो, वालिद पारां पाक किताब खणी एहतिजाज। अलाबख्श उर्फ़ पपन वसाण खे गुम थिए 3 महीना गुज़री विया पर अञा ताईं संस ख़बर पइजी न सघी। जॾहिं त नौजवान जे वालिद जुवान वसाण जो चवणु आहे त अलाबख्श उर्फ़ पिरी गुम थी वियो। असांखे शक आहे त पुट खे किथे मारियो न वियो हुजे। पुट जी ॻोल्हा में मदद कई वञे। मोरो में फुरजा जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतिजाजी मुज़ाहिरे जी अॻुवाणी मोहम्मद ईसा जोयो ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते मुतालबो कयो वियो त कुझु ॾींहं अॻु हथियारबंदनि राणा शाहिद खां मोबाइल, रोक रक़म ऐं सामान फुर कयो। जवाबदार खेसि गोलियूं हणी ज़ख़्मी करे विया हुआ। जवाबदारनि खे गिरफ़्तार करे सख़्तु सज़ा ॾिनी वञे। सिंध जे नामियारे शाइर, अदीब, लेखक, कॉम्प्रेस अॻुवान उस्ताद अज़ीम सिंधी जे टीजे जी तक़रीब थी गुज़री, जंहिंमें सियासी समाजी अॻुवाननि शिरकत करे खेसि भेटा पिणु पेश कई। सकरंड भरिसां बरख़ सियासतदान ऐं सिंध असेंबली जे अॻूणे अपोज़िशन लीडर सैयद इमदाद मोहम्मद शाह जी 21वीं वरसी जे मौक़े ते ॻोठ मजीद कीरियो में संदसि आख़िरी आरामगाह ते सैयद ज़ैन शाह ऐं सैयद ज़िया शाह समेत पार्टी अॻुवाननि पारां गुलनि जी चादर चाढ़े दुआ घुरी वई। उन मौक़े ते सैयद ज़ैन शाह जो चवणु हो त इमदाद मोहम्मद शाह सचो ऐं खरो इंसान हो। हुन सिंधी असेंबली में भरपूर किरदारु अदा कयो। मुल्क सियासी अदम इस्तेहकाम जो शिकार आहे। हुक्मरान कर्ज़ ते मुल्क खे हलाए रहिया आहिनि। MRD तहरीक जे 16 शहीदनि जी 42वीं वरसी शहीदनि जी आख़िरी आरामगाह वारे ॻोठ पुनल ख़ान चांडियो में मल्हाई वई, जंहिंजी सदारत 16 शहीदनि जे तस्वीरनि खां कराई वई। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन ते ई प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जेॾहिं पेर तेॾहिं ख़ैरु। अवां जी समातुनि ताईं
रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन।